अस्सलाम वालेकुम चेयरमैन साहब। अरे भगन भावा जा किरो ना किरो भाई वे पकड़ बा वे सही बोल रहा मियां वे बाबा गरबा दो बड़े खैरा बा खुश आयो तब साईं बियो खैर चेयरमैन साहब खुश खैर तबे ठीक माल छो साईं पंजा ही हाल हिना करे छले ते पंजो बंगलो चले इन ज़बून जाए में छो खैर ता ये गल न पुछबा ये गल न पुछ हुते बंगले ते रहूं था अच्छी मानू कर लगे था बा असा अटो न है कुछ चौकर न है कुछ छा न है बच्चा भूख मरन था अरे असा के छा असा पान परेशान लगा पियो बता खबर आए न साईं छा थियो वरी तो गाल ये याद अबा जे इमरान खान पैसा मोकलिया पाए 12000 न बाबा ये 12,000 था हाने थी जा ना 12 अरब मोकले पियो असा चेयरमैन ने मोकलिया बके ने मोकलिया चेयरमैन ने फिलान का वडे ने मोकलिया ना बा असा वरी आसो कई बैठा सी कि ये 12 जे अरब इंदा असा वट ये जाहिर असा वठी करे इन जे मान ने 1000 जो आ बटन के जो बटन जो बा ठीक आ दिना देवा मान ने खैर छा भाई बंगलो जो कमरे तो सजो खबर ही पान के कलर करण वा जो गेट वजणा नी अन्या जो कमरे तो घर जगह रहंदी आ गाड़ी मुजी पुरानी थी वई थकल थी वई तो पान खबर आ बा मा जो ये पैसा इंदा गाड़ी और तुम पिजारो अल्लाह के इमरान खान के चयो अल्लाह के इमरान खान समझायो भाई ये पैसा इनने मोकली ने ती एक खाई वेंदा उन वरी छा वध पैसा 12 के मानन जे 5 अकाउंट में हमारे कार्ड मोकले चलिया तई असा जी तो दिल्ली टूटी ताक ही निकरी गया असा इनी उम्मीद कई बैठा सी ये बंगला आसरे में क्यों बैठा सी ठा कलर कराने जे लाए ये गाड़ी मा जो पिजारो वरदो बा दिल टूटी भजी पई बा हिते ना भांडे में जाए में लिखियो छा कयो बा वडो कार थी जुल्म थी असा चेयरमैन साहब वडे रन नाग थियो वडो कार थी समझो साईं जेको कमल है वठी आयो उहा त गाल को चुप त कर परेशान करे चुप कर वडो कार थी बात अच्छा चेयरमैन साहब ता मतलब इनी गाल में राजी तो कौन होया वे जे इमरान खान इनन के पैसा दे या रोए तो चेयरमैन साहब बस बा पानी किस्मत थी न सही चेयरमैन साहब गाल बुधो ता गाल समझायो ता गाल समझो जेको थियो सो थियो हाने छा करवा इन मिस्किन के भी वठी आयो जेको राशन कोने सारी मावड़ सफा मिस्किन आवा पा बुधाय पान कोन थव मसवाड़ भी नहीं तमे लूसी चेयरमैन ता आयो संजा यूसी न यार यूसी चाओ यूसी चेयरमैन साईं मैं पढ़ल ना साईं के परेशान साईं मैं पढ़ल ना गलती माफी बा बाबा गाल दो जे कने बाबा मोरे इमरान खान ये मोकले हा 2 करोड़ ता के 1000 जा मां भी कम पंजो कराया जगह जो बंगले गाड़ी करी के वठा पर हाने मुखे न मिलिया तो मां पाण कमा केर मा गंडई वने हाने साईं 11000 साईं तू खाई व냐 खाण जी गाल का थे बाबा बाकी एक तो वठी वक्त पूछो है बस गलती असल जगह जो कम करन वा गाड़ी वठी लिया समझ दो का जी सुन बिली सुन बाबा जी बाबा जी हां इमरान खान जे 12,000 मोकलिया ये को अंधवा को मंडवा को फिडवा को याद टेडवा 12,000 मोकलिया इमरान खान अच्छा पाण में चेयरमैन साहब ये ता के मतलब ये गाल न मणी मां के मानन ते खिल दी अचे इमरान खान ते तो को अंधवा को मंडवा के मुंह धोरी नहीं दवा को फिडवा उनके 12,000 इमरान खान उनने मोगे 12,000 वत्यू मुंह धोण को ने पैर में चौपली को ने 12,000 वती कुछ डांस का करता वजन मतलब चेयरमैन ता इन गाल ते राजी तो कौन होया वे बाबा असा कदी राजी जाऊं असा के मिलना बाबा असा हाने मिसाल तौर इनके 12,000 मिलन था ठीक आ हाने छा करा ई खपाए धरी ना खाई देना असा के जे तू पान इंसाफ असा के जे करे मिलना तो खर्च जना कम जा गाड़ी वठूंगा पिजारो कढूं भली बंगलो ठरो कम चला ना बा साईं हाने असा गरीबन जो कम थियो तो भलो न थियो अच्छा हिकड़ो मिनट हकीकत वो 12,000 छा कंदा सही उन्हनि 12,000 हलता ही ना हाने असा थोड़ा समझ रहा हाने मां के हेड़न जो 12,000 नु आए हेड़न जो सही हकीकत चौथा साईं साईं जो चुप यूसी सेना संजो अरे चुप करे वे चुप करे असा सा ता जड़े मानन कया बेवकूफन मान हाने बुध असल भागन भागाल बुझे हाने असा बुध इमरान खान पैसा मोकल आसरो के वठा दे अच्छा चेयरमैन डे मोकले आ बस आसरे में है ना तुझे आगे पर साल जो मोकले बंगलो ठारायो वा कुछ 200 एकड़ जमीन वती मा ये मोकल असा कम कना पांजो बटे लूसियन दीना बटे बड़ा हलवा वठो ता बाकी असा पांजो कम कना भाई लगी थोड़ी दीना कुछ जगह मा जी बुध गाल बुझ ना जी जी हाने जे करे बाबा बिस मिसाल तौर ये पैसा असा दे मोकले हा
पर छा थियो ख़बर थी छा थियो मोकिले आसरे वेठा थी हेड़नि बेवकूफ़ माण्हुनि फेसबुक ते यूट्यूब ते फिर दाऊं करणु साईं इहे तव्हां पैसा जेके मोकिलियो था इहे असांखे चेयरमैन खाई वेंदा अच्छा ये असांखे असुल न ॾींदा अहिड़नि बेवकूफ़ माण्हुनि जी शिकायतुनि जे करे असांजा पैसा 2-3 करोड़ हलिया विया असां कंहिंखे ॾुख कयो अॼु हक़ीक़त पुछे न मां सफ़ा बेज़ार थियो वठो पंहिंजो पाण मिसाल तौरु आसरो हुजे त बगन साहब मारे मोकिलंदो 2-3 करोड़ ॾींदो त मुंहिंजी दिलि हारी 2-3 करोड़ मिलंदा मां हे वरितुसि हे वरितो ख़्वाब ॾिसंदुसि बंगलो ईअं कराईंदुसि गाॾी पेट्रोल घुमंदी जेकॾहिं उहे 2-3 करोड़ न मिलनि त छा दिलि टुटी पवंदी भॼी चकना चोर थी पवंदी बाबा असांजी दिलि हिन वक़्तु भसर आहे हिकिड़ो मिनट साईं असां अर्ज़ु त ॿुधो हिकिड़ो मिंट में अर्ज़ु साईं जी ॿुधो ॻाल्हि हे असांखे कुझु न ॾींदो असांखे अञा न परे बसि चुप हिकिड़ो जी साईं इहो चेयरमैन साहब तव्हांखे पंहिंजी जाइ ते कावड़ अचे थी त हिन ग़रीबनि खे डंडा ठोकजनि तव्हांखे कावड़ अचे थी साईं ॾुख बि थिए थो खिलण बि थियो हिननि खे डंडा ठोकजनि आया इन्हनि खे अहिड़ा मोचड़ा आहिनि अहिड़ा मोचड़ा हिनखे हणजनि इन्हनि असांजे अहिड़े चेयरमैन असांजे वॾेरनि जे पेट ते लत यार सोशल मीडिया तबाह करे वठी त जो कुझु त वठी जो मां घर में कुझु खाइण लाइ अन्न लको बि न आहे ॿियो था इहो चेयरमैन साहब तव्हांजी दिलि चए पई हे ग़रीब चंद्रा ॼाइनी भाना दुनिया में न अचंदा मां त चेयरमैन या वॾेरा वॾा माण्हू चऊं था ग़रीबनि खे गोलियां हणे बीहाए टिशणियूं मारे रखिजे इहे मारनि जे ॾाब जा मां हलां चेयरमैन साहब हिकिड़ो मिंट साईं साईं वे अन्न कोने खाइण का साईं हे ॿियो था ठीकु आहे हे ॿुधो बाबा हे उशुर ज़कात अच्छा हे जेको अन्न माल पियो आहे हेॾो पियो आहे साईं ॾिसो न ॾिसो हा हिकिड़ो मिंट असांखे बि ॾियो उशुर ज़कात जो जी बाबा उशुर पोइ तव्हां जेको तव्हांखे मिलियो तव्हां ग़रीबनि में विरायो हुए न असां खां वधीक ग़रीब यतीम केरु आहे वाह जी ॻाल्हि इहा थी इंसाफ़ इहा थी ॾिस साईं असां वोट बि न ॻणींदा आहियूं इंसाफ़ बि आहे न लूसी चेयरमैन बि आहिनि असांजा यूसी चओ अरे बेवकूफ़ घणी घटि न ॻाल्हाए यूसी चओ साईं यूसी साईं मां पढ़ियल कोन्हे ग़लती मां ॼते ठारायो आहे स्कूल ॻोठ में त असां पढ़ूं हा न हाणे उहो बि त न ठारायो आहे असांजी ग़लती न आहे हितां वटि जेको अन्न पियो आहे इहो उशुर ज़कात जो आहे उशुर ज़कात ॾिसो न मां ग़रीबनि खे असांखे बाबू ॿुध ॻाल्हि त पूरी ॿुधंदा जी थियो न असांजे जी असां दिलि जी ॻाल्हि जी ॿुधंदा बाबू जी असां ॾिसो 6 महीना इंतज़ार में वेठा हूंदा मौक़े जी तलाश ताड़ में हूंदा आहियूं अच्छा त मन का बोर्ड अचे मन कोई ज़कात खाते अचे मन कंहिं शइ जो बहानो अचे त को असांजे कम रहिया पिया हूंदा जेके उहे पूरा कंदा आहियूं वाह इहा थी सोच हथ तुंहिंजे लाइ अच्छा साईं सम्झी बा जी बा हे उशुर ज़कात असां खां वधीक ग़रीब मिस्कीन केरु आहे बा अलाह ॾींदो। 12 महीननि जो अन्न ज़ाहिर आहे साल जो करिणो आहे अलाह ॾिजो अलाह ॾिजो साईं अरे हिकिड़ो मिंट साईं हिकिड़ो मिंट साईं हिकिड़ो मिंट न न मां रखां थो तव्हांजो रखां पुले ते रखां हिकु मिंट वे साईं न वे जी बाबा ही काॾो बेवकूफ़ वठी आयो आहे तूं जे करे भॻत तुंहिंजी सत कया थो मां तूं हिनखे लितरणा बेगर तोखे यादि करे आ चुप कर हा अच्छा साईं अच्छा साईं तव्हांजो हुन 12 महीने इहा ई दुआ हूंदी आहे त को बोर्ड अचे को ज़िलज़िलो अचे को ॾुख अचे त जीअं ज़कात मिले बिल्कुलु इहा ॻाल्हि हा त इहे थी सिंध जा यूसी चेयरमैन हथ सम्झी पा पोइ त असां वियासीं चुप गौर थियो हिननि खां हा साईं पोइ असांखे इहा लाइन में बि न हुई ॿुध साईं जी ॻाल्हियूं ॿुध अकुल सिख कुझु अकुल सिख छड़ो राशन लॻी पई पोइ भला बच्चा काॾे वञूं अलाह ॾिजो तव्हांखे अलाह वठी ॾिजो ॾे न अलाह ॾिजो साईं जी ॻाल्हि अच्छा साईं ॿुधो साईं ॿुधो हाणे ॾिसो तव्हां जिन ॻाल्हि ते आया हो जी असांखे 12 में आसरे हूंदा आहियूं इंतज़ार में हूंदा आहियूं उन खां बाद हमारी ॻाल्हि ॿुधो बाबा जी जी हाणे जेकॾहिं